माल लिकाए रखता है। बुखल करण वारा बखील इंसान गणे गणे महफूज करे लिकाए माल रखे, न पाण ते ख़र्च करे, न बचत ते ख़र्च करे, न अल्लाह जी राह में ख़ैरात करे। तो साहिब अचे तो उनखे झिणके कढी छॾे, अल्लाह जी राह में ख़र्च न करे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो क़ुरान तो फरमाए इन माण्हू जे लाइ बर्बादी आहे। ये जो माल जमा करे रखियईं इन जो उनखे नफ़ो न मिलंदो, इन जो फ़ाइदो न मिलंदो। कहिड़ो फ़ाइदो हासिल कयईं? न को दीन जे लाइ ख़र्च कयईं, न को दुनिया जे लाइ ख़र्च कयईं। पैसो ख़र्च कबो आहे हिकिड़ो को दुनियावी फ़ाइदो हासिल थिए, पंहिंजी जान जे लाइ सुठो कपिड़ो पहिरियईं, पंहिंजे लाइ घर ठाहियईं, पंहिंजे लाइ ख़र्च कयईं, या दीन जे लाइ ख़र्च कबो, अल्लाह जी राह में ख़ैरात करे, कंहिं मिस्कीन खे मानी खाराए, कंहिं बुखाए जो पेट पाले, कंहिं बेवा जी मदद करे। ॿई कमु कोन कई, बुखल कई, पैसो जमा करे रखियईं। हाणे उहो दौलत माल जेको बुखल करे सहेड़ींदो जमा कंदो वियो, नेठि त मरणो आहे, मरी वियो, पाण बि नफ़ो हासिल न कयईं, पंहिंजो क़बर हशर ठाहीं, उनजे माल खे उनजो अहल औलाद पंहिंजे मथां ख़र्च कयो, यानी ॿिन्ही पासे उनजो नुक़सानु थियो। बुखल बुज़ुर्गनि फरमाया त हिकिड़ी बीमारी आहे। बखील माण्हू खे जेकॾहिं अधु दुनिया बि ॾिनी वञे, अधु दुनिया, बखील माण्हू अधु दुनिया जो मालिक बणिजी वञे न, तॾहिं बि उनखे केरु सुठनि लफ़्ज़नि में यादि न कंदो। अधु दुनिया जो मालिक बणिजी वञे तॾहिं मख़लूक में उनजी इज़त, उनजी जो एतिराम बाक़ी न रहंदो, छो त बखील आहे। ऐं अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वला तजअल यदक मग़लूलतन इला उनुकिक वला तबसुतु कुल्लल बसत। बस क़ुरान तो फरमाए त तव्हां पंहिंजो हथ गिचीअ जे पोयां ॿधी न छॾियो। ख़र्च करण खां कब कीबायो, कमायो, हथ ॿधी छॾियो, ईअं न कयो। ऐं पंहिंजो हथ बिल्कुलु खोले बि न छॾियो जो हर शइ साईं मुंहिंजा ख़र्च करे छॾियो, इसराफ़ कयो, ईअं बि न कयो। पंहिंजो हथ कंजूसी जे लाइ पोयां अल्लाह जो क़ुरान मिसाल ॾिनो आहे। को माण्हू घुरंदो आहे न, माण्हू कंध क्याड़ी खणंदो आहे, मथो खणंदो, ख़र्च न कया। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ईअं न कयो, पंहिंजो हथ गिचीअ पोयां ॿधी न छॾियो ऐं पंहिंजो हथ खोले बि न छॾियो जो सुभाणे वरी तव्हां पाण मोहताज बणिजी वञो। वला यहसबन الذين يبخلون بما آتاهم الله من فضله هو خير لهم بل هو شر لهم। ऐं अल्लाह जो क़ुरान तो फरमाए बखीलनि जे लाइ उहे माण्हू जेके अल्लाह जे ॾिनल फज़ल, माल, दौलत, इज़त मां ख़र्च नथा कनि, बुखल था कनि, उहे हरगिज़ इहो गुमान न कनि त उहो ख़ैरुन लहुम, उहो ख़ैरुन लहुम, उहो उन्हनि जे लाइ भलाई आहे, चङाई आहे, उहो गुमान था कनि, बल्कि बल उहा शर्रुन लहुम, इहो हिननि जे लाइ बर्बादी आहे, ॾाढो बुरो आहे। सयुतव्वकून मा बखिलू बिही यौमल क़ियामा, जल्द क़यामत वारे ॾींहुं उहो बुखल करण वारो माल उनजी गिचीअ में ॻट बणाए विधो वेंदो। जेको माल लिकाए जमा करे रखियईं, बुखल कयईं, अल्लाह जी राह में ख़र्च न कयईं, समूरो जो समूरो माल, धन, दरावत, ज़मीन, जायदाद, माल, मिल्कियत, समूरो ॻट बणाए उनजी गिची में विधो वेंदो। माज़अल्लाह सफ़ुल्लाह। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अल्लज़ीन यबख़लून व यअमुरुन अन्नास बिलबुख़ल, उहे माण्हू जेके पाण बि कंजूस आहिनि ऐं ॿियनि माण्हुनि खे बि कंजूसी जो हुकुम ॾींदा आहिनि। हिकिड़े माण्हू जी आदत आहे न, को ख़र्च पाण त कोन कंदा, पर ॿियो ख़र्च कंदो त हुनखे चवंदा तूं छा इलाजो ख़र्च करी, इहो पैसो बचाए रख। को माण्हू ईसाले सवाब करे पंहिंजे वालिदेन जे लाइ हिकिड़ी मानी ख़ैरात करे, हेॾी वरी देग लाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ईसाले सवाब पहुची वेंदो। ख़र्च करण खां पाण त कोन कंदा, साईं मुंहिंजा पंहिंजो त ढेर के पंहिंजे माल खे त मिटी जो ढेर के ॿियनि जे लाइ कंदो त उहे बर्बाद थियनि। क़ुरान तो फरमाए अल्लज़ीन यबख़लून, उहे माण्हू जेके पाण बुखल कनि था, व यअमुरुन अन्नास बिलबुख़ल, ऐं ॿियनि माण्हुनि खे बख़ीली जो, बुखल जो अमर ॾियनि था। व यक्तुमून मा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिही, ऐं जेको अल्लाह ताला उन्हनि खे नेमतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां उन्हनि नेमतुनि खे लिकाइनि था, छुपाइनि था, माण्हुनि खे नथा ॾेखारे। क़ुरान तो फरमायो अअतदना लिलकाफ़िरीन अज़ाबन मुहीना, ये मुंहिंजी नेमतुनि जा मुनकिर आहिनि, नाशुक्रनि लाइ मूं अल्लाह वॾो ख़्वारीअ वारो अज़ाब तयारु करे छॾियो। ख़्वारी वारो अज़ाब आहे, जहन्नम में वञी पवंदा।
ॾिसो असां बुखल खे मामूली ॻाल्हि था सम्झो। हे क़ुरान आहे, 3-4 आयतूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि त बख़ीलनि जे लाइ वईद क़ुरान में आई आहे, रब जो कलाम थो फरमाए। ऐं मदीने वारे साईं फरमायो ख़सलतान ला तजतमिआन फी मोमिनिन, 2 ख़सलतूं हिक मोमिन में कॾहिं बि दाख़िल नथियूं थी सघनि। हिकिड़े मोमिन में, ईमान वारे में 2 आदतूं न हूंदियूं। कहिड़ियूं कहिड़ियूं? साईं जन फरमायो अल बुख़्लु व सूउल ख़ुलुक़ि। हिकिड़ो त बुख़ुल कंजूसी मोमिननि में न हूंदी, ॿियो बुरा अख़लाक, गारियूं ॾियणु, विढ़णु, झेड़ो करणु, फसाद करणु, ऐं साईं मुंहिंजा गुस्सो करणु, कावड़ करणु, बेईमानी करणु, इहे बद अख़लाक़ी वारियूं आदतूं मोमिन में न हूंदियूं। न कंजूस हूंदो न बद अख़लाक हूंदो। मतिलबु इहो आहे त मोमिन सुहिणनि अख़लाक़नि वारो हूंदो ऐं सखावत करण वारो हूंदो। ऐं वॾी ॻाल्हि मुस्नद अहमद बिन हंबल में मदीने वारे साईं जा अल्फाज़ अचनि था, मुंहिंजे दिलबर नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो ला यदखुलुल जन्नत बख़ीलुन, जेको बुख़ल करण वारो आहे। तवज्जो मुड़िया, अल्लाह जो हबीब तो फरमाए त जेको बुख़ल करण वारो आहे, कंजूसी करण वारो आहे, बख़ील इंसान आहे, ला यदखुल अल जन्नत, वो जन्नत में कॾहिं बि दाख़िल कोन थी सघंदो। बख़ील जे लाइ जन्नत ठही कोन्हे का। बख़ील इंसान जन्नत खां तड़ायो वेंदो, कढायो वेंदो, अंदरि दाख़िल ई कोन थींदो, हुनखे जन्नत में को हिसो कोन मिलंदो। जन्नत उन्हनि खे मिलंदी जेके सखावत करण वारा। साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, तंबीहुल गाफ़िलीन में इमाम समरकंदी रहमतुल्लाह अलैहि जी हदीस आई आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असखी हबीबुल्लाह वलो कान फासिका, सखी माण्हू अल्लाह जो महबूब हूंदो आहे। जेको सखावत करे अल्लाह जो महबूब हूंदो आहे, भली खणी गुनहगार आहे, भली खणी बदामाल आहे, पर सखावत जे करे हुनजे गुनाहनि खे अल्लाह मेटे थो, ई साफ़ करे। सुभान अल्लाह। सखी करीबुम मिनल्लाह, अल्लाह जो हबीब तो फरमाया सखी करीबुम मिनल्लाह करीबुम मिनन्नास करीबुम मिनल जन्नति बईदुम मिनन्नार। सखी अल्लाह जे वेझो हूंदो आहे, माण्हुनि जे वेझो हूंदो आहे, जन्नत जे वेझो हूंदो आहे, ऐं जहन्नम खां हुनखे अल्लाह परे करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह। बख़ील अदुबुल्लाह, नबी साईं तो फरमाए जेको बख़ील आहे, तवज्जो जो, जेको बुख़ल करण वारो आहे, इहो अल्लाह जो दुश्मन आहे। जेको मखलूक खे जे मथां ख़र्च नथो करे, अल्लाह खे पंहिंजी मखलूक ॾाढी प्यारी आहे। यादि रखो, रब असां जेके आहियूं न, मखलूक अल्लाह जी आहे। रब खे पंहिंजी मखलूक ॾाढी प्यारी आहे। जेको मखलूक जे मथां ख़र्च कंदो आहे सो ख़ालिक जो महबूब बणिजी वेंदो आहे। इन जे करे नबी साईं फरमाया अल बख़ील अदुबुल्लाह, बख़ील अल्लाह जो दुश्मन आहे। बल बख़ील बईदुम मिनल्लाह बईदुम मिनल जन्नह बईदुम मिनन्नास। बख़ील अल्लाह खां बि परे आहे, माण्हुनि खां बि परे आहे, जन्नत खां परे आहे। करीबुम मिनन्नार, बख़ील खे अल्लाह दोज़ख जे क़रीब करे छॾींदो आहे। जे बुख़ल छॾींदो न, हेॾा मरंदो न, जहन्नम जी बाहि उछलायो वेंदो। माअल्लाह अस्तग़फिरुल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंबीह कंदे फरमायो, तंबीह यानी के जिम्मेदारी ॾियारींदे ऐं ज़ोर भरींदे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो वत्तक़ुश्शुह, बख़ीली खां बचो, कंजूसी खां बचो। फ़इन्न शुह अहलक मन कान क़ब्लकुम हमलहुम अला अन सफ़कू दिमाहुम वस्तहल्लू महारिमहुम। मदीने वारे साईं फरमायो तव्हां खां अॻु जेके क़ौमूं आयूं हुयूं उन्हनि बि बुख़ल कयो, उन्हनि बि कंजूसी कई। उन कंजूसी जे करे अल्लाह उन्हनि खे हलाक ऐं बर्बाद कयो। उनजी कंजूसी जे करे उन हिक ॿिए खे कंजूसी ते उभारियो, पोइ हिक ॿिए जो रत वहण लॻा, हराम कमनि में मुब्तला थी विया, गैर शरई कमनि में मुब्तला थी विया। अल्लाह ताला उन्हनि खां ख़ैर खे खसे वरितो। ख़ैर उन्हनि खे मिलियो जेके सखावत करण वारा। सुभान अल्लाह। दोस्तो, बख़ीली, कंजूसी इहे बुरियूं आदतूं आहिनि। जेतिरो थी सघे पंहिंजो पाण खे इन्हनि आदतुनि खां बचायो, दिलियूं सखी बणायो। असुल सखावत दिलि जी आहे, दिलनि खे सखी बणायो। जेको कुझु अल्लाह ताला अता कयो आहे, जेको रब तव्हांखे महिरबानी फरमाई आहे,
उनखे अल्लाह जे नाले ते ख़र्च कयो, उन मां पाण बि नफ़ो हासिल कयो, ॿियनि खे बि उन मां फ़ाइदो पहुचायो, पंहिंजो नफ़ो बि हासिल कयो, जेको अल्लाह तव्हांखे ॾिनो आहे उनजो तव्हां नफ़ो हासिल कयो, उन मां फ़ाइदो वठो। पैसो ॾोकड़ अॼु आहे सुभाणे हलियो वेंदो, हमेशह रहण वारी शइ न आहे। ऐं पाकिस्तान जा हालात अहिड़ा आहिनि जो जेका रुपए जी बुकत आहे ॾींहों ॾींहुं किरंदी थी वञे पई। जेतिरो पैसो जमा करे रखंदो गोया के उहो जेका क़ीमत लख जी 5 साल अॻु में हुई सा हींअर त कोन्हे का। जंहिं माण्हू 5 लख लिकाए रखिया हुया गोया के हींअर हुननि जी बुकत 50,000 जे बराबरि आहे। फ़ाइदो त कोन रहियो न। हाणे फ़ाइदो तॾहिं हो जॾहिं हुन मां नफ़ो हासिल करे हा, पाण बि नफ़ो हासिल करे हा, पंहिंजे अहल औलाद ते ख़र्च करे हा, ॿियनि खे बि नफ़ो पहुचाए हा, उहो माण्हू भलो आहे। अल्लाह ताला उन जे भलनि रस्तनि मज़ा बहितरीन रस्तनि मज़ा सखावत करणु आहे। हाणे ज़रूरी न आहे पहिरियां मूं क़ुरान मजीद जी आयत मुबारक जेका पढ़ी, ज़रूरी न आहे त माण्हू एतिरो ख़र्च करे जो माण्हू पाण मोहताज थी वञे, न। जेतिरो अल्लाह ॾिनो को माण्हू साइल आहे, तव्हांजी हैसियत रुपए ॾियण जेतिरी आहे न, रुपयो ॾियो अल्लाह जी राह में ॾियो। ज़रूरी न आहे तव्हां 5 लख रुपया ॾियो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हूंदी हुई जो हज़रत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जो ख़ज़ानची हूंदो, को साइल ईंदो हुयो न, महबूब सुहिणा एॾा सख़ी हूंदा हुया, एतिरा सख़ी हूंदा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम वटि को साइल ईंदो हुयो, घर में का शइ खाराइण पीआरण जी न आहे, को साईं मुंहिंजा वसीलो वार न आहे जो उन साइल जो पूरा कजे। हज़रत बिलाल खे साईं जन फरमाईंदा, बिलाल वञ मदीने मां कंहिंखां कर्ज़ वठी इन साइल जो पूरा करे। हिकिड़े हाणे हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु साईं करीम जी ख़िदमत में आयो, अचे अर्ज़ की या रसूल अल्लाह तव्हांखे इन जो त मुकल्लिफ़ कोन बणायो आहे जो माण्हुनि खे कर्ज़ वठी तव्हां उन जा सुवाल पूरा था कयो। एतिरे ताईं ॻाल्हि वधी वई जो हज़रत उमर आयो साईं करीम जी ख़िदमत में अर्ज़ करण जे लाइ, पर मदीने वारे साईं पंहिंजे सखावत जी आदत कॾहिं कोन छॾी। ऐं हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए 10 साल मदीने वारे साईं जी ख़िदमत में मां रहियुसि। घणा साल? 10 साल। खुश नसीब हुयो, साईं करीमन जी ख़िदमत कंदो हुयो, महबूबन करीमन खे वुज़ू जो पाणी भरे ॾींदो हुयो, साईं करीमन खे ज़ोर ॾींदो हुयो, महबूबन करीमन जी बारगाह में वेंदो हुयो। अनस बिन मालिक शान वारो चए थो 10 सालनि में महबूबन करीमन जी ज़बान मां कॾहिं मूं ला जो लफ़्ज़ न ॿुधो, जॾहिं जंहिं बि जाब शइ घुरी मदीने वारे साईं उहा शइ अता करे। सुभान अल्लाह। कॾहिं न कहे, जेकॾहिं न हूंदी न का शइ ख़ामोश थी वेंदा हुया। ईअं कोन चवंदा त मां नथो ॾियां। झिड़के जॾहिं असां वटि को साइल अचे न, हिकिड़ो दफ़ो अचे घुरे, ॿियो दफ़ो अचे घुरे, टियों दफ़ो अचे घुरे, मूंखे ख़बर आहे न माण्हू ईंदा आहिनि सुवाल करण जे लाइ, गुस्सो चढ़ंदो, कावड़ में बशरी तकाज़ आहे। पर मदीने वारे साईं पूरी ज़िंदगी के साइल के झिड़कियो न, कंहिंखे दड़को न ॾिनो, कंहिंखे ख़ाली न मोटायो। हता कि क़ुरान ख़ुदि महबूबन करीमन खे हुकुम ॾींदे साईं करीमन जी तारीफ़ कई आहे। महबूब जॾहिं को साइल तो वटि अचे, सुवाल खणी अचे त हुनखे झिड़कींदो न कर। इन आयत ते महबूबन करीमन पूरी ज़िंदगी अमल करे ॾेखारियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं सुभान अल्लाह, अल्लाह बिल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि आहे। तव्हां आज़माए ॾिसो, रमज़ान महीनो आज़माइण जी घड़ी आहे। तव्हां मोहताज आहियो, अॼु बि अकेला वेही, तन्हा वेही तव्हां तसव्वुर में महबूबन करीमन खे पंहिंजे साम्हूं आणे, का मोहताजी आहे, का परेशानी आहे, तव्हां मदीने वारे साईं खे पंहिंजे साम्हूं आणे तसव्वुर कयो। मां मवाज़ शरीफ़ जे साम्हूं आया आहियां, मदीने वारे साईं जे साम्हूं आहियां। ओॾी महिल अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह मूंखे हीअ परेशानी आहे, मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजो दिलबर नबी मातली में वेठल उम्मती जा बि सॾ ॿुधंदो आहे। सॼो अॼु मुंहिंजो दिलबर नबी सुवाल ॿुधंदो बि आहे ऐं अदा करे। सुभान अल्लाह। ऐं साईं करीमन खे त अल्लाह खोड़ न कोन ॾिनी आहे। अल्लाह जो हबीब थो फरमाए, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु यूती, ॾींदो अल्लाह आहे, रब जे खज़ाननि खे वंडींदो मां मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। दोस्तों, असां उन सखी नबी जा उम्मती आहियूं, उन सखावत करण वारे मुस्तफ़ा जा उम्मती आहियूं। वकील न थियो, पंहिंजे अंदरि बुख़ल जी आदत पैदा न कयो। घटि में घटि रोज़ानो आदत विझो पाण में जो ख़ैरात कयो, पंहिंजे अंदरि ॿियनि खे नफ़े पहुचाइण वारी। भला बुख़ल मां मुराद रुॻी पैसो ख़र्च करणु न आहे,
बुखुलियो ना है तो माण्हू पैसो ख़र्च नथो करे, बुखुलियो ना है, बुखुलियो आहे जो तव्हां माण्हुनि खे नफ़ो ई न पहुचायो। मदीने वाले साईं फरमायो कंहिंसां मुर्की मिलो या बि सखावत, सुभान अल्लाह, कंहिंजे कमु अचो या बि सखावत। मोहताज तव्हां वटि अचे हली वञी हुनजो कमु कयो, हुनजी हाजत रवाई कयो या बि सखावत। सुभान अल्लाह, ऐं ईअं न थी वञे अपना झुगा वसे कोई रोवे भावे हसे, पंहिंजे बारे में सोचे रुगी माण्हू पंहिंजे नफ़े, पंहिंजे फ़ाइदे, पंहिंजी ज़ात, मां हीअं कयां, मूं वटि हीअ शइ अचे, मूं वटि उहा शइ अचे, मुंहिंजो उहिदो थिए, मुंहिंजो मनसब थिए। न, माण्हू मुस्लमाननि खे नफ़े पहुचाइण वारो थिए, इहो बख़ील न आहे, इन जो नालो अल्लाह सखी सुभान अल्लाह, बुखुल खां बचाए रब अमल जी तौफ़ीक़। आमीन। Allah